कब्रस्तान दुनिया जा लखें कब्रस्तान भरिया पिया त केरु उनखे सुञाणे कोन। ॿिया उहे माण्हू आहिनि जेके चवंदा त असीं सभु कुझु करे सघूं था ऐं उन्हनि माण्हुनि खे चाहे हुन सां तव्हांजा रता रिश्ता हुजनि, तव्हांजूं मिटी माइटियूं हुजनि, तव्हांजी ॼाण सुञाण हुजे, चाहे न बि हुजे, पर उन्हनि माण्हुनि जा नाला तव्हां ऐं असांजे रहन में गर्दिश कनि था। अॼु बि दुनिया जी हुन तारीख़ जी कहिड़ी फुंड दुनिया जी गुड में माण्हू मदफ़ून आहिनि, पर असां उन्हनि खे यादि कयूं था, असां उन्हनि जा नाला खणूं था। ते ॿिए नंबर जा जेके माण्हू आहे जिनखे दुनिया यादि करे थी, जितां तो दुनिया मोहबत करे थी, उन्हनि माण्हुनि मां छा छा हो? हा, ही ज़रूर आहे त इन पंध में असांखे मुफ़्तियूं मिलियूं, ही ज़रूर आहे त इन पंध में असांखे तकलीफ़ूं मिलियूं, ही ज़रूर आहे त इन पंध में असांखे असांजे औलाद तकलीफ़ूं ॾिठियूं, असांजे घर वारनि परेशानियूं ॾिठियूं, पर इहो पंध जीअं त असां पंहिंजी ज़ात लाइ न पिया कयो, असां पाण खे प्रोमोट करण जे लाइ न पिया कयो। ही पंध हो जेको इज्तमाही मामलनि जे लाइ पंध हो, ही पंध हो जेको उस्ताद जे इश्क में पंध हो। उन पंध में जॾहिं तव्हां इश्क में पंध कंदा, इश्क में पंध में त ॾुख ॾाकड़ा मिलंदा ई, ऐं दुनिया उन्हनि खे यादि करे थी जेके इहे ॾुख ॾाकड़ा पाण सां संभाले खणी विया, उन्हनि खे यादि कॾहिं कोन थी करे जेके अरबों ऐं खरबों रुपया कमाया। दुनिया में अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जेके अरबों ऐं खरबों, असांजे सराउंडिंग में अहिड़ा माण्हू आहिनि जेके अरबों ऐं खरबों जा मालिक आहिनि, पर उन्हनि खे दुनिया यादि नथी करे। उन्हनि जा जनाज़ा ईअं न कजंदा आहिनि जीअं शाह जो जनाज़ो गारे जे शेर मां कयो। त ही ॾुख जेके आहिनि से उन्हनि माण्हुनि जे हिसे में ईंदा आहिनि जेके माण्हू सचे जो सफ़र कंदा आहिनि। ॾुख उन्हनि माण्हुनि जे हिसे में ईंदा आहिनि जेके माण्हू हक़ीक़तनि जो सफ़र कंदा आहिनि। त इर्शाद शाह उन हक़ीक़तनि ऐं उन सचे सफ़र जो साथी हो, उनजो पांधेड़ो हो। यकीननि ॾुख उनखे जे नसीब में हुआ। सो इन्हनि ॾुखनि जी मुंहिंजे ख़्याल में असांखे का ग़लती कान्हे, इन्हनि ॾुखनि ते असांखे का परेशानी, का मदामत कान्हे, छाकाणि जो इहे रस्ता असां पाण चूंडिया आहिनि पंहिंजे लाइ। जेके माण्हू जॾहिं रस्ता पाण चूंडींदो आहे त पोइ उन ते माण्हू खे तकलीफ़ ईंदी आहे त माण्हू रड़ न कंदो आहे। इर्शाद शाह ताईं बुधवार माण्हू हो, उहो इतां तक इहे तकलीफ़नि वारे दौर मां गुज़रियो, हुन खां का बि कंहिं बि शइ जो इनकार कोन्हे। असां हुन गॾु सफ़र कया, मूं सां हुन सॼी सिंध जो सफ़र कयो, बल्कि हुन ऐं जेकॾहिं हीअं चवां त हुन मूंखे सॼी सिंध जो सफ़र करायो, मूंखे इर्शाद शाह सॼी सिंध जो सफ़र करायो। ऐं पंहिंजी ज़ात में थोरो जेका हक़ीक़त पंध थोरो सुस्त रहियो आहियां, पर इर्शाद शाह जी ख़्वाहिश हूंदी हुई त हिते पहुचणो आहे, त उहो अलाए कीअं मूंखे कहिड़े नमूने सां मूं ताईं पहुच करे वेंदो त बाबा खे उचारियो, हुनखे वठो पंहिंजो वक़्तु अचे ते ॿाहिरां निकिरणो आहे। पोइ जेकबार निकिरणो हुजे, सख निकिरणो हुजे, घोटकी निकिरणो हुजे, लाखाणी निकिरणो हुजे, थर निकिरणो हुजे, जहिड़ा पवंदा हुआसीं निकिरी वेंदा हुआसीं। जेकॾहिं असीं सम्झंदा हुआसीं किथे देरि थी थिए कंहिं सफ़र में त हू राति जो मूंखे पंधु कराइजो, छो राति जो निकिरो, हाणे सुम्हणो कोन्हे। ईअं असां रातियूं बि हिननि रोडनि ते हलियासीं ऐं सुबुह हुननि जॻह ते पहुतासीं जिते तंजीम ऐं उस्ताद जी ॻाल्हि थींदी हुई, जिते उस्ताद जे मसइलनि जी ॻाल्हि थींदी हुई, जंहिं मक़सद लाइ असां पेट्रोल में आयासीं, जंहिं मक़सद खणी असीं सभु हलूं था। इर्शाद शाह असांखे फ़ख्रु आहे त इर्शाद शाह ठठे सां तलक रखे थो, ऐं ठठो अॼु इर्शाद शाह जे ई करे सिंध में सुञातो वञे थो। हीअ शनाख़त आहे, ही वर्किंग आहे, ही किरदारु आहे जेको तव्हां ऐं असां जो सबबु बणिजे थो सुञाण थियो, ऐं इर्शाद ठठे खे उहो किरदारु ॾेई वियो जो अॼु ठठे खे सिंध जो माण्हू सुञाणे थो। अॼु ठठे जी ॻाल्हि अचे थी त माण्हू इर्शाद सां नालो कनि था। अॼु तव्हां कंदकोट में वञो, कश्मीर में वञो, जेकबाद वञो, थर वञो, जेकॾहिं पाण ई ॿुधाईंदा तव्हां ठठे आहियो त तव्हां खां ज़रूरु पुछंदा तव्हां इर्शाद शाह खे सुञाणो, भला हिन खां वधी ॿी कहिड़ी क़ीमत आहे। बाक़ी साईं जो औलाद आहे, अलाह साईं हुनखे सबर नथी करे, जवान आहे, ॾुखियूं सुखियूं हालतूं ईंदियूं आहिनि। साईं जा दोस्त असीं सभु जीअं साईं जा औलाद ॾुखारा तीअं असीं सभु ॾुखारा आहियूं। ही जेको टाइम साईं जे विछोड़े जो ही यकीननि असां सभिनी लाइ ॾुखो जो टाइम हो। हितां इहा सची जहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हुन राति 1:30 बजे साईं वटां हॉस्पिटल खां निकितो आहियां, 4 बजे अची घर छॾियो आहियां, सुबुह मां 8, 9, 10 बजे ताईं मूंखे ख़बर पई साईं जी डेथ थी वई। ऐं जो उखड़ंदे पुलंदे असां मस्करी मज़ाक करे उथिया आहियूं। त ज़िंदगी यकीननि हर माण्हू खे हलणो आहे, दुनिया इहा छॾणी आहे, ही दुनिया फानी आहे, असां सभिनी खे वञणो आहे। पोइ करे करे किन माण्हू जा खाल जेके से ॾाढी इंतिहाई मुश्किल नमूने सां भरबा आहिनि। अॼु पेट्रोल थधो, यकीननि सही शइ ते
परेशान आहे, सदमे में वरितल आहे त इरशाद जहिड़ो किरदारु, इरशाद जहिड़ी शइ, इरशाद सां जहिड़ो मोहबत, इरशाद सां जहिड़ो प्यार कंहिंखां मिलंदो, केरु हिन सॼे गाॾी खे खणी हलंदो। पर मुंहिंजे ख्याल में हिननि सभिनी दोस्तनि खे आउं बि हीअ गुज़ारिश कंदुसि त पाण में उहा क्वालिटी इरशाद सां जी पैदा कयो। हे शयूं नामुमकिन ज़रूरु आहिनि, पर असांखे किथे न किथे कंहिंजो ख़्यालु ज़रूरु भरणो पवंदो। सो असीं सभु गॾु आहियूं हिन सॼे सफ़र में। साईं इरशाद साहिब जेको आहिनि